वड़ा मेरा सतगुर नानक, जिने कल राखी मेरी। सतनाम श्री हरि, सतनाम श्री हरि। आसा सेक फरीद जी बाणी, एक ओंकार सतगुरु प्रसाद। बोले सेक फरीद प्यारे, बोले सेक फरीद प्यारे। अलो लगे यू तन होसी खाक निमाणी और करे। आज मिलावा से परी ताकिम कुंडलिया मन चिंदड़िया मचंदड़ियारा। जे जाना मर जाए गुम न आए, झूठी दुनिया लग नया बजाए। सतनाम श्री हरि, बोलिए सच धर्म झूठ ना बोलिए। जो गुरु दसे वाट मुरीद जोलिए। गुरु प्यारे साध संगत जी प्रेम सां जपो सतनाम श्री हरि। अज बाणी आए शेख फरीद। गुरु ग्रंथ साहिब जी पवित्र ग्रंथ में शेख फरीद जी बाणी वर्णित है। जिन सतगुरन के पंहिंजे मिठी बाणी सां पंहिंजे शब्दन सां गुरु महाराजन के प्रकट करण के मनायो। शेख फरीद वाणी बख्शिश कई कि बोले शेख फरीद प्यारे अलो लगी। मां त विटकी विटकी दातार जे चरण सां जुड़ुस त दातार मूंखे पंहिंजे चरण सां जुड़ियो। हिते गुरु शेख फरीद हयाती मता समझायो कि इंसान जो जन्म बरोबर थियो आहे, लेकिन वञी ता उम्र जो कोई भी भरोसो कान्हे कि कहिड़े वक्त ते कहिड़ो दम रुकिजी वञे, कहिड़ो शरीर कहिड़ी जगह ते रुकिजी वञे। इहो तन होसी खाक कोई भी अजर अमर आहे ही कोन। शेख फरीद जे तो प्यारे अलो लग मतलब तू सतगुर सां अञा ॾाढो परियां सतगुर सां जुड़। इहो तन होसी खाक निमाणी गोर करे। गुरु महाराज चवंदा जेतिरो वजन खणी तू संसार में ईंदो आहे, ओतिरो ही वजन गोर माना जेको गोरे में पाण रख विझंदा आहियूं खाक करे, ओतिरो ही वजन तुंहिंजो संसार में वेंदो, न घटि न मथे। आज मिलावा शेख फरीद, अॼु तोखे मौक़ो आहे तूं सतगुर सां मुलाक़ात करे वठ। इन मन जी ॻाल्हि दाता जे साम्हूं ताकिम कुंडलिया। ताकिम कुंडलिया जो मतलब तू वे दाता जे दर ते पंहिंजे मन जी कुंजी खोल। मन चिंदड़िया राम। जे जाना मर जाइए गुम गुम न आइए। जेके पशु पक्षी 84 लख जेके जुड़ियूं आहिनि, जिनके सिर्फ ॾिसण जी ऐं खाइण जो ई बल आहे, लेकिन ॻाल्हाइण जो बल कान्हे। ॻाल्हाईंदा त पाण न सम्झी सघंदासीं, लेकिन उन्हनि खे इहो ख़बर आहे कि असां हिन स्थान ते रहंदा हुआसीं, हे असांजो घर हुयो, हिन दर ते असां वेंदा हुआसीं। इहो सभु उन्हनि खे जानकारी आहे, लेकिन उहे कुछ ही न सघंदा। अंदर ही अंदर उहे पशु पक्षी जानवर रोंदा आहिनि, कारण कि हुननि पंहिंजे मनुष्य जे चोले रहते अहिड़ो कोई कार्य कयो ई कान जंहिं कार्य जे करे उनखे सतगुरु पंहिंजे गोद में आहिनि। जेके भी जूणियूं आहिनि, जेके भिटकनि थियूं, ये सभु असां लाइ गुरु महाराजनि खे निशानी ॾिनियूं आहिनि। जेके पाण ॾिसूं था इन्हनि सभु ग़लति कार्य कया आहिनि। कंहिंखे कहिड़ो जन्म मिलियो, कंहिंखे कहिड़ो जन्म मिलियो, कंहिंखे विष्णा में निवास मिलियो, कंहिंखे जंगल में निवास मिलियो। गुरु महाराज चवनि था अञा बि भक्त। शेख फरीद आखिरी बाणी बंद समझाई कि आज मिलावा ये वक्त आहे, वक्त रहंदे भी दातार सां मुलाकात करे वठ। बोलिए सच धर्म, हमेशा अपने धर्म ते कायम रह जाए।
हमेशा सच ते रह जा, भली तुझो सिर कलम थी वने लेकिन बे धर्म का ना हट जाए। झूठ ना बोलिए, कोई केतरो भी तो के कूड़ जे भरलाए लेकिन तू कूड़ बिल्कुल ना कलाए जाए। जो गुरु दसे वाट मुरीदा चोलिए, जो को गुरु तो के वाट दसे, जो को मार्ग दसे उन्हीं रास्ते ते तो के हलणो आ। बोल गुरु नानक देव की साची दरबार।